جعل سيدنا الحسين الذي جعل سيدنا الحسين سيد الشهداء والصلاة والسلام على جده ورسولنا محمد سيد المرسلين والأنبياء وعلى آله الأتقياء وأصحابه الأصفياء أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن الكريم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل لا أسألكم عليه أجرا إلا المودة في القربى صدق الله مولانا العلي العظيم शाहस्त हुसैन बादशाहस्त हुसैन दीनस्त हुसैन दीन पनाहस्त हुसैन सरदाद नदाद दस्त दर दस्त यजीद हक्का के बिना इला हस्त हुसैन ऐ बुलबुलान गुंचई गुलजार अहमदी सल्लू अला मुहम्मदिन व आले मुहम्मदी। सजी जमात मिली करे पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या अगे महले वारा आवाज कयो था सभई बसने थोरो टेम घणो न मिली करे वडी आवाज सां पढ़ायो त रहमत वसी पवे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। इज्जत नहीं एहतराम जी काबिल प्यारा मुसलमान भाईरो अजीज दोस्तों, पीरे तरीकत रहबरे शरीयत अहले सुन्नत जी अजीम मुजाहिद हजरत क़िबला पीर साईं सैयद मोहम्मद मीरान शाह जीलानी उन्हनि जी ज़ेर सरपरस्ती सदारत में ही जलसो सवेर खां हली रहियो आहे। तकरीरूं खिताब नातूं कसीदा तव्हां ॿुधा तव्हां जूं दिलियूं ठरियूं आहिनि। मां भी इंशाअल्लाह ताला मुख्तसर टेम में बस साईं जन जो हुक्म हुयो हाज़िर थियो आहियां। अल्लाह मुझी हाज़िरी कबूल करे दुआ पिनी हलियो विदुस। कुरान शरीफ में
जेके प्यारा अल्फाज पढ़िया हन उन्हनि में अल्लाह ताला सोने नबी खां हिकड़ी शे चवराई अरबी में लफ्ज़ आहे कुल क़ाल यक़ूलु क़ौलन फ़हुव क़ाइलुन वक़ील युक़ालु क़ौलन फ़ज़ाक़ मक़ूलुन इन बाब खां वाहिद मुज़क्कर मुख़ातब आहे कुल इको थोड़ो घटाई ज़बा राहिब अल्लाह खुश करे भलो माण्हू ही हाँ ये कुछ पछाड़ी वारी मल्ला ताणे हिन खे चङी तरह खोल त ठरी वॼे शैतान भजे आई मुनकिर भी भजी वजन अहले सुन्नत व जमात वारन जो आवाज मदीने करबला पुजी वजे हाथ मथे खणी जो सुभान अल्लाह लफ्ज छाए कुल कुल जो जेको लफ्ज आ इन जी माना है ता चौ कुरान शरीफ में तकरीबन 332 चक्कर आयो आ घणा चक्कर आयो आ 332 चक्कर है अवी बहराड़ी जा मानू आयो तवी छा चंदा हो जे करे का जमात बैठी हो ज्यादा कुल पढ़ो कुल त इन मा मुराद हुंदो आ या त कुल वल्लाह पढ़ो या त चार कुल पढ़ो कुल या अय्युल काफिरून कुल वल्लाह कुल औज़ बिरब्बिल फलक कुल औज़ बिरब्बिन नास इन कुल जी लफ्ज जी माना है तुम चौ फरमान मुंजो चौ तुम इरशाद मुंजो चौ तुम ऐलान मुंजो चौ तुम हुक्म मुंजो चौ तुम आर्डर मुंजो चौ तुम अल्लाह ताला पंजी गाल मदीने वारे साईं खां चवराई हर आशिक पंजी पंजी हिकमत बुधाई पर कुर्बान बना इमाम अहमद रजा खान फाजिले बरेलवी जे सुनी मिठी जुबान ता साईं जो त नढी छरी वारो वडी छरी वारो अचो तो मां बुधाया मैं त फरमान अल्लाह जुआ अल्लाह नबी का छुपियो चवराई पर सुभान अल्लाह चंदो तो पो बुधाइंदो साम मथे करे डाडा रड़ करे जो सुभान अल्लाह हिम्मत कयो हिम्मत बंदा मदद खुदा गर्मी हुंदी आ त मानुन जा रसंदा तो पेरो घारा कयो घुमंदा पिया पोखणी मेकअप ते घुमनी आ बिन शेन ते घुमंदा था न ता माशाल्लाह हक वारी जमात आयो थोरो वेंदऊ त इंशाल्लाह ताला ता जा बेड़ा पार थी विंदा आला हजरत छा चयो आला हजरत फरमायो कुल कह के अपनी बात भी मुंह से तेरे सुनी गाल पंजी अजबर नबी खां पियो चवराई असा जो असांखे समझा पर मैं तो कुल कह के अपनी बात भी मुंह से तेरे सुनी इतनी है गुफ्तगू तेरी अल्लाह को पसंद कुल्ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा ओ मुझे हबीब इन उम्मत के तू चौ मां तव्हां खां इन तबलीग ते एतरी अवा उम्मत जे करे मूं तकलीफूं ॾिठियूं इम्तिहान ॾिठा अवा के बुत पुरस्ती खां अवा के कूड़न खुदा अन जे इबादतुन खां निजात ॾियारियम तौहीद वारो अकीदो ॾिनुम कुरान ॾिनुम सुन्नत ॾिनम नमाज ॾिनम रोज़ो ॾिनुम ज़कात ॾिनम हज ॾिनुम पाड़े वारन जा हक़ ॾिसम मां पी जो शान ॾिसो माव एतरी मूं तव्हां ते महिनत कई आहे हाणे मां तव्हांखे कलमे पढ़ाइण में भी मुझो किरदार अवा के
मोमिन करण में भी मुझो किरदार कुछ नथो घुरावे जमीन न सोन न माल न मिल्कियत न दौलत न जर न पैसो न कैसे जो सवाल कोने हालांकि मुझो महबूब तो महबूबा जे आशिकन का सहाबन का जानू घुरे हाँ त सहाबी पंजू जानू मदीने वारे साईं जे नाले ता कुर्बान करे ॾेखारी ना गाला गाला कुर्बान कयूं या न कयूं मुनकर के केड़ी खबर है वो चोन जॾहिं मदीने वारे साईं जंगियूं कयूं काफिरन सरकार जे मथां हमला कया अरे उन टेम ते पिणे होशा जो ते बीठो उन टेम ते मदीने जे साईं जा यार हा चओ चओ मदीने जे साईं जा आहिन भागन वारा आहिन भागन वारा बुधजो बुधजो केर भागन वारा हन आहिन भागन वारा आहिन भागन वारा केर बू बकर उमर उस्मान अली असां प्यार रखियो जन प्यारा हथ खणी हक चार यार आहिन भागन वारा आहिन भागन वारा अल्लाह जो मुझे हबीब तू चैन कुछ नथो घुरावे बुधो 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 कुछ न बस हिकड़ी शे उन जो तव्हां उम्मत खां सवाल थो कयां अज नडी छरी में सैयद मोहम्मद मीरा शाह जीलानी जे मदरसे में अल्लाह जे हबीब जे बचड़े जे सद ते आया हो अवां पंहिंजे दिल खां पुछो मदीने वारो साईं जेको पाण खजानन जो विरहाईंदड़ उम्मत खां हिकड़ी शे मुस्तफा घुरी किबला केड़ी पर मुझे बच्चन सां मोहब्बत कयो अल्लामा फखरुद्दीन राजी तफसीर कबीर में इन आयत के खोलियो हेठा लिखी जॾहिं इहा आयत नाज़िल थी त साहबी भगाया साईं किबला जी साईं सुनो उहे कैरन जन जी मोहब्बत असां जे मथां लाज़िम केरन पाण फरमायूं अलीयुन बुधो बुधो अलीयुन व फातिमतु वबनाहुमा अली मुर्तजा शेर खुदा अम्मा खातून जन्नत इमाम हसन इमाम हुसैन अरे वाह बिनते खुदा जी मार पे जेके चई जा हसन हुसैन अहल बैत कोने इहो रुगी चयूं न किताब भरिया पिया अथनि हिननि जो हिकिड़ो किताब आहे फैज़ सुबहानी उर्दू शरह हुसामी उन जे अंदर जमीर सकरोड भी लिखियो उन खां अलावा जॾहिं तहां जे पारे जे अंदर हिकड़े कुत्ते दावा कई त हसन हुसैन अहल बैत आहिनि उन टेम ते अजीम मुजाहिद शाहपुर चाकर वारे शेर मुस्तफा मुफ्ती अब्दुल रहीम चैलेंज करे चेस अरे मैदान ते अच त मां तो तोखे ॾेखारियां त इमाम हसन बि अहल बैत आ त इमाम हुसैन बि अहल बैत आ त अली मुर्तदा हैदर मुश्किल कुशा बि अहल बैत उन टेम ते केड़े विया अहल बैत जा हुबदार असीं अहल बैत दे हुबदार असीं मानी खावां असीं भंग पिया अरे तई मदीने वारे जे बच्चन जे मथा जॾहिं हमला थियण आड़े तां जे ठरीअ में हिकड़े कुत्ते गुस्ताखी कई आ हथ खणी चो सज़ा जो मुस्तहक आ लानत जो हक़दार आ एड़ा जेके सहाबा की गुस्ताखी कन हुकूमत वक्त खां मुतालबो आ उन्हनि खे चौक ते बीहारे गोलियूं हणो ऐं जेको इमाम हुसैन जो गुस्ताख आ
उनके भी चौक ते बीहारे गोलियूं हणो जिए मदीने वारे जे सहाबन जो गुस्ताख सजा जे लायका ये मुस्तफा जे कुनन जे स्वार इमाम हुसैन जो गुस्ताख बे चो सजा जे चो सजा जे चो सजा जे अरे जे जी जलमा ओ हुसैन जणियो उन मां ओ किमु जो सलाम आहे महबूब जी न्याणी बतूल भली ज़हरा भलो भी भलाई पर मिले थोड़ो थोड़ो फूक दीस महबूब जी न्याणी बतूल भली ज़हरा के मुँह जो सलाम आहे बेशक भला रो बेहद घर अदा जे घर में जा ओ ही दिल पर नाने मजे वारी सुभान अल्लाह नथा चो साईं मीरा शाह के जवाब का नसीहत करे वे बेशक भला रो बेहद घर अदा जे घर में जा ओ ही दिल पर जह जा एक सुही शरफ मिलो उन जा एक जो सलाम आहे हथकड़ी जो महबूब जी न्याणी बतूल भली ज़हरा के मुँह जो सलाम आहे हथ मथे करे ॾाढा रण करे जो सुभान अल्लाह। बुखारी शरीफ में हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक चौ रदी अल्लाह ताला अन्हु जेको मक्के में भी सरकार सा गड मदीने में भी गड है टे ॾींहं टे रातियूं नडी थरी वारो टे ॾींहं टे रातियूं हिकड़े गार जे अंदर मदीने जे साईं जे जलवन दीदारन में आ दुनिया मुस्तफा जे ला सकंदी आ पर अकेला ये में अबू बकर सिद्दीक जलवा पे ॾिठा उन अबू बकर सिद्दीक खां के पुछो कि भला साईं अमा रात ॾींहं मदीने वारे सां गॾु रहव असां के मदीने वारे जे राज़ी करण जे ला नुस्खो ॾस अबा तहां ठरी वारा छा था चओ मदीने वारो राज़ी थे या न थे चओ राज़ी थे या न थे ठरी वारा चवन मदीने वारो राज़ी थे मोरे वारा चवन मदीने वारो राज़ी थे कराची वारा चवन मदीने वारो राज़ी थे सेठार जा वारा चवन मदीने वारो राज़ी थे हिंगोर जा वारा चवन मदीने वारो राज़ी थे सिंध हिंद अरब अजम में हर हिकु चए मदीने वारो राज़ी थे दुनिया अबू बकर सिद्दीक का पुछो ओ सोना दस दे कि मदीने वारे के राजी कयो बड़े वा सिद्दीक ए लफ्ज बुखारी में लिखल थव जे तो जे मदीने वारो राजी करूं थव दस थो ॾियाव खुद जो कन जो अमल कजो केड़ो दस थो दी जे तो उरकुबू मुहम्मदन फी अहले बैतिही अरे जे मदीने वारो राजी करूं थव तम मुस्तफा जे बच्चन खे राजी कर जैसा मदीने वारे जा बच्चा राजी हूंदा तैसा खुद मदीने वारो साईं राजी हूंदो आ। हथ मथे करे ॾाढा रण करे त चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हाय बड़े वसुना इमामत कानन ठया कोन बड़े चिबड़े इमामत कानन रोजी रोटी जो डप त बंद न थी वनी ॿुधो उन जी ठरी वारो जैसा मोहब्बत न हूंदी आ न उन जी माण्हू तारीफ़ कोन कंदो ताजी किबला जन्नतुल बकी वारे सोने सैयद मोहम्मद आशिक अली शाह जीलानी सामा बताए ने हथ मथे करे भेज दस्तगीर जो नारो हथ मथे करे जो भेज बाराड़ी में वञो तब साईं जूं ॻाल्हियूं कयो घर वियो तब साईं जूं ॻाल्हियूं कयो औ ताक़ते वियो तब साईं छो था कयो
साईं सैयद मीरा शाह जूं ॻाल्हियूं कयो साईं मीरा शाह हीअ चयो साईं मीरा शाह हेॾे बि वियो साईं मीरा शाह हीअं थो चए साईं मीरा शाह मूंसां मिलियो साईं मीरा शाह मूंखे हीअं चयो इहा मोहब्बत हूंदी त माण्हू उन जी ॻाल्हि कंदो अरे जे अहल बेतन सां अबू बकर जी मोहब्बत न हुजे हा ॻाल्हि न करे हा पर दुनिया वारनि खे चई त आले रसूल जी तूं अज़मत कुरान में पढ़ हथ मथे करे सुभान अल्लाह सैयद वेठा अथव हाणे बि न चयो त ख़ुदा बसि हाणे तव्हांखे मदीने मोकिले ॿियो छा चवां भई हथ मथे करे आले रसूल जी तूं अज़मत कुरान में पढ़ हिन शानदार घर जी शौकत कुरान में पढ़ आले रसूल जी तूं अज़मत कुरान में पढ़ आले रसूल वमा तो रंदो क़यामत आई असांजा ॾारी मुमकिन आहे खुटी वञनि ॿियूं ज़ातियूं खुटी वञनि आले रसूल वधंदो रहंदो क़यामत आई कौसर नाले सां सुहिणी सूरत कुरान में पढ़ अमीर उमर ॿुधो अथव जेके अमीर उमर खे मञो था से सुभान अल्लाह चओ न अहिड़ी सुभान अल्लाह जो मुल्क अमीर उमर जो नालो ॿुधी शैतान भॼी वेंदो शैतान भॼी सम्झी वञो शैतान भॼी अॼु बि ॿुधंदा न कराची में हिकिड़ो एनजीओ वारो आहे हाणे एनजीओ वारे वटि पर्चियूं आयूं जी मां एनजीओ मूंखे का फिरके वारे बसि एनजीओ आहे बसि मुंहिंजी हाणे पर्चियूं रसीदूं आयुसि रसीदूं आयूं मस्जिद जा नाला पियो खणे मस्जिद रहमतुल्लाह अलैहि मस्जिद फलाणी पहिरीं वारो हिकड़ी मस्जिद ते लिखियलु मस्जिद उमर उदजो हाणे पढ़े पियो मस्जिद जॾहिं मस्जिद उमर जो नालो आयो न पहिरियां छा पियो करे मस्जिद उमर जो नालो आयो मूंखे यादि आयो मदीने वारे चयो ओ उमर बिन ख़त्ताब जे घटीअ मां तू लॻंदो हई शैतान उन घटी जे अंदर न ईंदो आहे ओ ठरी वारो अॼु बि जिते उमर सुणे जो नालो लॻंदो आहे शैताननि जा पिठू सड़ंदा आहिनि अंदर में करंदा आहिनि के मरंदा आहिनि सार में सड़ंदा आहिनि अरे सड़ो मरो कलब गली नगर उमर क्या मत गली नगर उमर हाथ मथे करे जो गली नगर नगर हर सहाबी नबी मदाइन जी जंग लगी माले गनीमत आयो अमीर उमर जो ज़मानो इमाम हसन इमाम हुसैन लड़ी चरी वारो ये नई शहजादा मदीने वारे साईं जा हजरत अमीर उमर जे दरबार में आया अचे अर्ज़ कयूं ओ साईं मदाइन मां माल आयो असां के कुछ दे पान हजरत इमाम हसन के 1000 दिनो इमाम हुसैन के 1000 दिनो पंजो पुत्र हजरत अब्दुल्ला बिन उमर आयो उनके फरमायो इनके 500 दियो हाणे मां तां खां तो पुछां पुत्र हर के प्यारा हुंदा हन आसिफ ज़रदारी चंदो मुंजो पुत्र बिलाल जागो दा ॻाल्हायो कोन्हा जो ज़रदारी मुंहिंजे इलाइक़े जो आहे तव्हां ॾिजो न आसिफ ज़रदारी चंदो मुंहिंजो पुत्र बिलाल साहब अचे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ जे मुंहिंजी धीउ मरियम इहा मेकअप हणे घुमे पई इहा वज़ीर आज़म
औलाद त हर के प्यारी हुंदी आ ने अमीर उमर के जड़े इमाम हसन तो चे पैसा सही 1000 इमाम हुसैन पैसा सही 1000 जड़े हजरत अब्दुल्ला बिन उमर चयो साईं पैसा पर मैं 500 पुत्र चयो वाह रे बाबा वाह 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 रे बाबा वाह रे बाबा मां पुत्र आई इमाम हसन हुसैन अञा नचड़ा उन टेम ते मां मदीने वारे साईं सा जंगन में शिरकत कई हे नठा मां तुझो पुत्र हां आई तू वरी मुखे 500 थो दी वारे वा सोना उमर अरे ओए मुनकर कन खोलीन जेके बरगलाईंदा हन मानुन के आल बेतन सा कोन ठाया अरे जे आल बेतन सा न ठाना त पंजन पुत्रन के अहमद जनहान है जे तो चुप चुप पुत्र के तुझे चुप 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 कर जी बाबा मुखे 500 जे तो चुप कर फातिब अबिन का अबिहिमा व उम्मिन का उम्मिहिमा व जद्दिन का जद्दिहिमा व जद्दतिन का जद्दतिहिमा अरे इन्हन जे नाने जेड़ो नानू ताणे देखार इन्हन जे मां जेड़ी मां ताणे देखार इन्हन जो नानू मदीने जो मीरा ऐ इन्हन जो बाबो अली हाय दर मुश्किल कुशा हथ मथे करे डाडा रड़ करे जो सुभान अल्लाह वाह सड़ावा दिल ठारे छड़ो दुश्मन ये कंदा चरिया थी पियो पढ़ो त किताब सही ने साडा मुश्किल कुशा है अली वाह वाह जेंदे दर तम पे बनदे वली जो थोड़ी तकलीफ रकम साईं का दुआ करे छड़ी हाने खुदा करे छड़िया वे साडा मुश्किल कुशा है अली पढ़ो हिनन जो नालो खणो तो घर में बरकत है रिज़्क़ में बरकत है मुश्किलों वंजनी साडा मुश्किल कुशा है अली जैंदे दर तुम पे बंदे वली सोने मदनी अली को बुलाया आया है दर ते खैबर उड़ाया मथे करे डाडा जो सुभान सोने मदनी अली को बुलाया आया है तर ते खैबर उड़ाया मारी खैबर दे दरते तली जेंदे दर तो पे बंदे वली साडा मुश्किल कुशा है अली जेंदे दर तो पे बंदे वली बड़े वा शायर जेथो ओतई दर्जा वली कीवें पावे जेतई मोहर अली सही न लावे ओते बनदा है आकर वली जने चौखट अली दी मली साडा मुश्किल कुशा है अली हाय दर जाओ हाय दर हैदर ये ना आशिक जी सदा भले रात जो हिक थी वजे बथी वजे रात पर आशिक जो हाथ खबर पे अली दा नो करना भाई हथ खड़ी कर जो हैदर वाह हैदर वाह वाह हैदर अली जा हुबदार ते निहार किराए ते वठी अचण वारा बयान अरे छोरा 1500 दी तो पार भला कट जा एकड़े के जो तू दे सुन्नी तोखे वरी छा थियो बस बड़े 2 रुपया मिलिया अरे 2 रुपयन जे करे तू पंजो मजहब मटी ने असा जा नारा बुध ओ तई दर्जा वली कीवें पावे जेते मोहर अली सही आवे ओते बनदा है आकर वली जने चौखट अली दी मली 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 साडा मुश्किल कुशा है अली जेंदे दर तो पे बनदे वली ये पान में मोहब्बत हुयन आल बेतन जी मोहब्बत है जरूरी थवे हजरत इमाम शाफिई रहमतुल्लाह अलैह फरमायो या अहल बैत रसूलिल्लाह हुब्बुकुम फर्दुन मिनल्लाह फिल कुरआन अनज़ला ओ आल बैत ओ सैयद ओ आल बैत ओ सैयद तहां जी मोहब्बत है असां जे मथा
अल्लाह कुरान में फर्ज करे छड़िया लाज़िमा हिकड़ो बादशाह हो तैमूर लंग नालोस उन तैमूर लंग हिकड़ी पंहिंजी तैमूरिया रियासत ठाही उन बादशाह के पछाड़ी में हिकड़ी बीमारी लगी वई हिकड़े दफे पंहिंजे तख्त ते वेठे वेठे दौरो पइजी वियुस उन दौरे में चेहरो कारो थी वियुस बेहोश थी किरियो थोड़ी देर खां पोइ चेहरो रोशन थी वियुस होश में आयो वज़ीरन चयुस लोकरन चयुस साईं तव्हांजो चेहरो जॾहिं बेहोश थी विया हो मटिजी वियो हो चए थो निंड में जो वियुस बेहोशी में त मदीने वारे साईं जो मूंखे दीदार थियो पाण फरमायूं मलाइकनि खे ओ मलाइको हाणे सकरात वेझी अथसि तकलीफ़ न अचेसि छो त हे गुनहगार भली आहे पर हिन जी मुंहिंजे बच्चन सां मोहब्बत हूंदी आहे मुंहिंजे बच्चन सां प्यार हूंदो आहे जंहिंजो मुंहिंजे बच्चन सां प्यार तंहिंजो ॿिन्ही जहाननि में बेड़ो ई पार आहे भैया तो मते करे भेज दस्तगीर जो नाम वाह सुना वाह मालूम थियो सकरात जे टेम ते अहल बेतन जी मोहब्बत कमी जी न सुभान अल्लाह जी न वडेरो न अमीर हथ खणी फकीर थी चो सुभान अल्लाह हथ मते करे सुभान अल्लाह तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा हिनन सैयदन की चौ तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर तू भला अब ॿुधो जमात वारो तू घर वेठो हुजी या औताक ते वेठो हुजी तुंहिंजो पुट हुजी तुंहिंजो दोस्त अचे तुंहिंजी पुट खे सर करे छोटू हेरे छोटू हेरे छोटू छोटू 100 रुपया छोटू तू खुश थी अंदर में झली दे सब सही न सही न दियो सही न पर अंदर में खुशी थी गई वाह सही मुझे पुट खे भांदो तई बि सैयदन जी जने इज्जत कंदो न तहां लाभ मदीने वारा साईं इ मेहरबान थींदव ओ चंदो बे इजाजत इनके घर अरे जिब्रील भी आते नहीं कदर ही का कदर वाला हो ना कदर वाले जानते हैं रोशानी अहले बैत सैयदन जो दुआवन मुखे हथ खणी जो सुभान अल्लाह जेथो अहले बैते पाक से गुस्ताखियां बेबाकियां या गुस्ताखी कोने जो चरस जो सूटो हणी पो पटको बदे अल्हम्दुलिल्लाह या गुस्ताखी काने क्या लायो कोना चरस जो सूटो है फकीर अब सही फकीर हल तो खे वारो सही भी भला मा सामान कढा फकीर सोचो अला कड़ो सामान कढा दे सूटो भी हणी यो री चाची यो मुजो वज़म हुंदो त मां एड़ो मसाइब पढ़ंदो जो तई भी याद कंदो ता जा असल बयान या गुस्ताखी काने कशहणी अहल बेतन जो शान बयान करन गुस्ताखी आहे न चो गुस्ताखी आ अरे शान बयान कर त सैयद मोहम्मद मीरा शाह वांगुर कर मथे ते पटको सजा मुंह ते दाढ़ी सजा वरना अहले बैते पाक से गुस्ताखियां बेबाकियां ते जो लानतुल्लाह हे अलैकुम दुश्मनाने अहले बैत सखी घराणू सब मदीने में हिकड़े दफे इमाम हुसैन अल्लाह जे घर में इबादत पियो करे अज के जाहिल एड़ा निकरी पियव जेके पंहिंजे शेरन में मस्जिद ते टोकू कंदा हन बाबा असी सूफी हूं तू सूफी नहीं सुल्फी है सूफी एड़ा न हुंदा हन जिया सुल्फी
धप फैलाई दिया ये तू धप पियो फैलाई ओए जा बाबा मस्जिद ते ले या ओहा मस्जिद जे मस्जिद में मदीने वारा साई सजो दी साहबन के पढ़ाईना या ओहा मस्जिद दा जे मस्जिद में अबू बकर सिद्दीक वेठो उमर फारूक वेठो उस्मान ज़ुन्नूरैन वेठो अली मुर्तज़ा हैदर जी शहादत मस्जिद में नमाज पढ़ंदे थी और मस्जिद में इमाम हुसैन अल्लाह जी इबादत पियो करे फकीरो एकड़े बद्दू बहरारी वारे ते कर्ज चढ़ी वियो उन सोचो भला शहर में वञा के माण्हू के मिंथ में कया कर्ज मुझो लहे दस मिलिस त ॿियनि दरनि तां मतां मोटी वञी हिकिड़ो तर्रा भलो खर्रा आला घर्रा उन में वेठो इमाम हुसैन मर्द मर्रा वञण तुंहिंजो कमु झोली भरण उन जान जो कमु अचे नारे त इमाम हुसैन अल्लाह जी इबादत में लगल फकीरो ओ इमाम हुसैन हर रोज 1000 का तू नफल पढ़ंदो हो नफल पियो पढ़े फकीर गरीब आयो साईं क़िबला उते कर्ज चढ़ी वियो आहे हाणे मां छा कयां पाण पंहिंजे गुलाम खे सॾ कयूं ओ गुलाम भला घर जे ख़र्च लाइ कुझु पैसा रखिया हा साईं रखिया हव ओए मूंडे हेॾे खणी आ हा साईं खणी आयुसि 1000 उन 10 लख या लख या 10,000 दीनार ओ खणी अचे पेश कई हाणे दीनार को ही कागज़ वारो पैसो कोने को दीनार सोन जो पैसो आ नेट ते सर्च कर त उन दौर जे 10,000 दीनारनि जी केॾी न क़ीमत पर वड़े वा हुसैन करीम तुंहिंजे सखावत तां तुंहिंजे पाक शुजाअत तां कुर्बान पाण फरमाए फकीर थोरो ॿाहिरि भी हवेली ते अंदर भी पंहिंजी चादर में पैसा विझी ॾिनो फरमायो सामने अच मतां शर्मिंदगी चई अर्ज़ के क़िबला ही त घणा पैसा हर पाण फरमायो घबरान ही त 1000 दीनार पर जे लखे दीनार हुजन हा त लखे दीनार बि मां करीम रब जे नाले ते तो फकीर खे ॾेई छॾियां एड़ो केर सकिया जॾहिं मदीने मां वञे पियो जे पियो मुंहिंजा नाना साईं अवां जो शहर मदीनो छॾियो पिया वञो अॼु अबाणी वतन मां लॾियो पिया वञो हई वतन छॾियो मुंहिंजा नाना साईं अवां जो शहर मदीनो छॾियो पिया वञो अॼु अबाणी वतन मां लॾियो पिया वञो अची ओचितो वियो आहे ॾुखनि जो ॾिहाड़ो हितां छॾिबो हाणे सुणा प्रीत जो पाड़ो प्रीत जो पाड़ो अची ओचितो वियो आहे ॾुखनि जो ॾिहाड़ो हितां हाणे छॾिबो हाणे प्रीत जो पाड़ो चइजो नेठ नेणनि मां वहाए बहर नेठ नेणनि मां वहाए बहर साईं मदीनो छॾियो पिया वञो अॼु अबाणी वतन मां लॾियो 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 पिया वञो करबला जे मैदान में 9 तारीख़ ते तबला वॼायूं हाणे ॾिसजो त तबला केर था वॼाइनि मुहर्र जा ॾींहं ईंदा धड़ंग 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 किथे थो हले
कुरान के वट्टा हदीस के वट्टा छाजू तू हुसैनी है ये अरे तबला त यजीद न वजराया तबला यजीद जो कम्मा हुसैन करीम जे जुबान ते या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाति इन्नल्लाह मअस्साबिरीन हुसैन जे जुबान ते या तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन कदीर हुसैन करीम जे जुबान ते या यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिल मुस्तकीम तंजीलल अजीजिर रहीम लितुनज़िर कौमम मा उनज़िर आबाउहुम फहुम गाफिलून लक़द हक़्क़ल क़ौलु अला अक्सरिहिम फहुम ला युमिनून इन्ना जअलना फी आनाकिहिम अग़लालन फहिय इलल अज़क़ानि फहुम मुक़महून वजअलना अरे तू सुभान अल्लाह पे उच्चारण ॾिसो वजअलना मिन बैन ऐदीहिम सत्तन व मिन खल्फिहिम सत्ता फअग़शयनाहुम फहुम ला युबसिरून भाई हथ मथे करे सुभान अल्लाह जो वाह वाह दिल ठाल जो हथ मथे करे ॾाढा रड़ करे भेज दस्तगीर जो कुरान ही कुरान कुरान बढ़िया ने हथ खणी जो सुभान अल्लाह एड़े कुरान पढ़ंदड़ हुसैन के दो ये आम करे चलियो सखावत निहार जा हुसैन करीम जी सती अच्छी नाई पानी बंद ज़िम्न में तबक़ात इब्न सअद बारे रिवायत लिखी तो हुसैन जो पावर बुधो मानो जना पानी बंदो पर बुधो इमाम साईं जो पावर इमाम साईं जने पिया हज ते रस्ते में एकड़ो गोठ हो उन्हनि जो खूह सुकी वियो बहरारी जा मानू बयाबान जा वारी वारा खूह सुकी वने त परेशान ओए फज में आया साईं सोना इमाम दुआ कर त खूह पानी दे हथ मथे करे सुभान अल्लाह जो पावर निहार ताकत निहार कुव्वत निहार हैसियत निहार करामत निहार पर में पानी खणी जो थोरो पानी खणी आया बोला पानी के पंजे बात में विझी वरी थाम में विझी फरमायो यो पानी कुव्वत जमीन जर्रमा बोड़िया तक बाहर पानी निकली छा न करे सके पर अल्लाह जी रज़ा ते राज़िया कजो करबला जो नसोरो इनाज केरंद परूड़ नाज कजे करबला जो अदा दोस्त कुहाए दादला तो मुहिब मारा ए खासन खलीलन के सख्तियों सहाए अल्लाह समद बेनियाज सा करे जा चाहे दुनिया में आगे ना उनी गाल असरार जी जो कलम जो पेश करे हसनैन जो गम चीजो मुझो आ इमाम हसन के जहर मिलो जे जो नूरी जिस्म रेशम का नरम चा पेश कया हसनैन जो गम चीजो हर निंड बेटा हर हूर हुसैन के हार विदा
जज्बो चढ़ी उन खुदा करे छड़ी ने फजर ताई हर हूर हुसैन के हार वेदा भई जी करबल हाथ खड़ी हसैन जो महिया जो बाई जो इमाम अली सखावत निहार जा ठरी वारो ओ ठरी वारो निंड निंड बिठाए जो सुभान अल्लाह सखावत निहार असी तमीज सिंध जा मानू या पंजाब जो हुजे या बलोचिस्तान जो हुजे या केड़े भी इलाके जो अगर को के न्याणन जा रस्ता रोकींदो आ त ॻाल्हाइण ख़त्म खाइण ख़त्म पीअण ख़त्म उथण ख़त्म भत बिरादर ख़त्म पर बड़े वा हुसैन परदेदार न्याणियूं उन खातून जन्नत जूं देखा बिना पर्दे जे पंहिंजे हवेली तां कॾहिं ॿाहिरि न निकिती पर जॾहिं दुनिया तां लाॾाणू पई करे बीबी अस्मा खे की ओ अस्मा जॾहिं मां दुनिया तां हली वञा मुंहिंजे जनाज़े खे रात जे टेम ते खणजो मुंहिंजे जिस्म ते कंहिंजी नज़र कान पई आहे पर मुंहिंजे जिस्म जे कद बुत ते बि कंहिंजी नज़र न पवे बीबी चयो हाज़िर साईं असीं हबश ॾे वयूं हुयूंसीं उते हबश में असां माइन जा जनाज़ा ॾिठा उहे जॾहिं माइन जा जनाज़ा खणंदा हुआ उन्हनि खे चो तरफ़ काठियूं ॾेई मथां ढकींदा हुआ अमा तुंहिंजो जनाज़ो ईअं खणंदियूंसीं उहा परदेदार ख़ातून उन जूं न्याणियूं करबला जे मैदान में उहे पे मदीने वारे साईं जूं करबला जे बयाबान में बीठियूं सोहणे हुसैन जे सूरन जो अथ याद ज़मानू या विसरी वई जो याद आ ए याद तो तॾहिं त जलसा रखो था न सोहणे हुसैन जे प्यारे हुसैन जे सूरन जो अथ याद ज़मानू या विसरी वई हक सच खातिर सिर नज़रानू अथ ज़मानू या विसरी रेण पट साई करम वारी जालिम दुश्मन चौधारी पर ठरी वारो उते इश्क जो नारो अल्लाह इश्क जो नारो मस्तानू हथ मथे करे ॾाढा रण करे सुभान अल्लाह याद थैया विसरी वई एडियूं तकलीफ़ूं ॾिनूं पाण फजर पढ़ी विया फरमायो ओ भलाना तई ठरी जे शीयन खां या कंहिंखां बि चयो त बाबा ख़त खोलियो ख़त इमामन के खत लिखे वन जेके खत हुए के लिखा तज़किरे चारदा मासूमीन जलाउल उयून मुल्ला बाकिर मजलिसी शेख मुफीद अल इरशाद में बे किताब जो नालो मक़तलुल हुसैन इन टिनी में सिर्फ न कई किताब भरिया पिया है उन्हनि सभिनी लिखियो खतन में लिखल हो अज शीयाने अली अली जा असी हुबदार हूं पर जने दब चढ़न बेटा फरमाया फिरा पई पीन खरन खीरन जखियो दुनिया कारण दीन दुनिया ए मिलासिया करबला के मैदान में सही नाला खया फलाना 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 कंध हेठ केर बना आयो हेडा फरमाया जुल्म कया तुम मुते अजबे मुझे दरबार में अचो अरे सखावत निहार हुसैन करीम जी न्याणियों पर्देदार बीठियूं हैं पाण फरमायूं अजब मुझे दर ते अचो अचण तहां जो कम्मा बख्शण मुझो कम्मा झोल झलण तहां जो कम्मा फेज़ ॾियण मुझो कम्मा बेटा फरमाया हुर हली आयो माझी मर्दानू आया आशिक आग जो जी पतंग परवानू शाल राजी थे रसूल रब जो नबी
ही सिर सामानू मादा घोट मथा हूं घोरियो हाणे छा चवंदा अब आयो साईं मौली साहब साईं असाने कानून जो अदब कजो हां साईं कीअं साहबन खे भली गारियूं ॾियनि तव्हां कानून जो अदब कजो यो कानून जो अदब है कानून टोड़ना अरे तही भला मां बटन पुलिस वारन के जो मैं तही त भला कुछ अचो न साईं असां जी ड्यूटी आ असां खे ड्यूटी जो ट्रपा असां मजबूर अबा हुर ड्यूटी वारो हो या न गाला हुर के ड्यूटी हुई या न हुई हजार जो कमांडर आ चे थो ओ यजीदियो ताजी ड्यूटी कबूल काने प्रमोशन कयूं पघार वधायूं जे तो ही सिर सामानू मत घोट मथा हूं घोरियो पैसा नन माल नन मिल्कियतूं नन आराम हाथ आएगा दौलत भी मिलेगी राहत भी मदीने की हुकूमत भी मिलेगी पान फरमाए मुझे जवाब अरे मैंने भी अगर आज जरा सब्र दिखाया कौसर भी मिलेगा मुझे जन्नत भी मिलेगी अल्लाह खुश करे व आबाद हो जो सैयदन जे सॾ ते आया हो सवेर खां वठी वेठा हो हाणे हिकिड़ो दस्तगीर जो नारो हणो ज़ोर सां चओ भे न न न न न इहो नारो न मुनकिरन खे ख़बर पए ज़ोर सां चओ भे सरदार वलीयन जो मिठा पीरन जो ही पीरा दिल पर दस्तगीरा जिया सिज परे इया सदन फैज़ हले थो सदन फैज़ हले थो अदा प्या वलीय सितारा पर ही बदरे मुनीरा दिल पर दस्तगीरा दुश्मन कुट पई इया जिया उठ पतन ते कुट जे हथ मथे करे भेज दस्तगीर जो नारो हाने दुश्मन समझी आओ केड़ा दस उठ के पतन दी जी तैयारी कयो सूट सिबराए हलो दुश्मन कुटबा इए जिए उठ पतन ते कुट जे उठ पतन ते इसे ता जो अखलाक हाने वरी अखलाक त सिखारी साहबन के गारियूं ॾियन पोस जायज यो अखलाक या बद अखलाकी काने गालायो अरे नबी जे नंगल के गारियूं दी तू पंहिंजे किताबन में लिखी आशा सिद्दीका ते लानत करण फर्जा गालायो ठरी वारो या गार आहे या ना है एड़े के जे तब चार त छा जना अखलाक कोने जे के नबी जे नंगन के गारियूं ॾियनि उन्हनि ला एड़ो अखलाक आ जेड़ो मोह तेड़ो मुचड़ो दुश्मन कुटबा इए जिए उठ पतन ते कुट जे उठ पतन ते कुट जे साईं न छडियो भला मौलवी मुफ्ती कुछ त अदब कयो पीरा माजो ओ मुफ्ती हो जे मौलवी या भले वडो पीरा पर दिल पर दस्तगीरा आ दाहिरी आ कादरी उबैदुल्लाह दरजो ही कुतड़ो सदर दरजो ही कुतड़ो कादरी उबैदुल्लाह सदर दरजो ही कुतड़ो सदर दरजो ही कुतड़ो मुखे सदाई उन जी मिठा रहंदी ओ कीरा हाथ खणी चो दिल पर दस्तगीरा हे भाई तो मत करे लाड़ा रण कर जो भेल अल्लाह पाक आवाजो